मुबारक होते या मंजर अथई न वेंदे अल्लाह तोखे राज़ी थींदो ऐं अल्लाह तोखे पंहिंजे रहमत जे आगोश में उन जी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असांखे मुबारक ॾिनी फरमाई त बंदा जेकॾहिं हिन दुनिया जे जहान में इहा वाट वठ वाट जो मतिलबु इहो अथव फरमायूं त इन ज़करनी फी नफ़्सी ज़करतु फी नफ़्सी माण्हू मूंखे पंहिंजी दिलि में यादि कंदो मां पंहिंजे जीअ में यादि कंदोमांसि अल्लाह तो चवे माना तूं मूंखे ज़मीन ते वेही पंहिंजी दिलि में यादि कर मां तोखे पंहिंजे जीअ में यादि कयां इन ज़करनी फी मलाइन ज़करतु फी हू फी मलाइन ख़ैर मिन जेकॾहिं हू मूंखे कंहिं मजलिस में वेही यादि करे थी अल्हम्दुलिल्लाह अॼु अल्लाह जे क़ुर जे ज़िक्र जी मजलिस में वेठा आहियूं पंहिंजे रब खे वेठा यादि कयूं फरमाई त तूं मूंखे मजलिस में यादि कंदे मां तोखे भली मजलिस में यादि कंदुमि फरमायो त जेकॾहिं तूं मुंहिंजे पासे में किराट सुरंदे त मूं हथ जे तो सुरंदो आहियां तूं हथ सुरंदे त मूं पुरे सुरंदो आहियां फरमाई त जेकॾहिं माली विख भरी दे मां पंहिंजे रहमत में तोखे लोड़ी पाक अल्लाह तो वरते इन अल्लाह रज़ू फज़लिन अला नास तूं सआदत जो पासो वठ भलाई जो पासो वठ रब तोखे मां दुकान खोली वेठो आहियां अच कदम वधा त मां तोखे पंहिंजे रहमत में पाक फरमाइंदो जेको अमन आराम थी की इन लो मईशत ज़ंका पर जेकॾहिं मुंहिंजे यादि खां मुंहुं मोड़ींदो न मुंहिंजे यादि खां मुंहुं मोड़ी मुंहिंजे क़ुर खां मुंहुं मोड़ी मुंहिंजी नमाज़ खां मुंहुं मोड़ी मुंहिंजे ज़िक्र खां मुंहुं मोड़ी अल्लाह तो फरमाए त पोइ मुंहिंजी पूरे रहमत जी जेका मुहार आहे ऐं रुख़ आहे मूंखे ॾिजे मईशत ज़ंका पहिरियों त तो मूंखे छो चयो आहे त साईं मां पंहिंजी मईशत बहितर करण थी चाहियां तुंहिंजी कोशिशि बहितर करण जी आहे पर इन कोशिशि में मूंखे विसारियो अथई पर त पहिरियों कमु कंदो मां त तुंहिंजी मईशत तंग कंदो भली तुंहिंजा हथ भरियल हुजनि पर पूरी कोन हुजे भली तूं ख़ुशहाल अमीर हुजे रक़बती हुजे पर तोखे ख़ुशी हासिल न थींदी त अल्लाह ताला मां मथो मत करे ॾेई त मां तुंहिंजी ख़ुशी जी ज़िंदगी ॾियां माना तुंहिंजो यौमल क़यामत मां पहिरियों त सभु कुझु हूंदे दुनिया में ॾुखियो ऐं क़यामत जे मैदान में जॾहिं उथंदो त पोइ हुते हूंदो अंधो उहो चवंदो दर ते हशरतनी आमा वज़ीरा अल्लाह मूंखे अंधो जो बि मूंखे दुआ छो हुई अल्लाह तुंहिंजा कदा कहिड़ी करणी कहिड़ी अदब का आया तुंहिंजा नसीब कहा मुंहिंजो क़ुर को आयो चई आयो अल्लाह मुंहिंजे क़ुर खे कहिड़ो मौत ॾिनी क़ुर खे जी चई क़ुर पढ़ी क़ुर बचन खे पढ़ाई क़ुर ते अमल कई तुंहिंजो वापारु तुंहिंजी तिजारत तुंहिंजी रस्म तुंहिंजो रवाज़ तुंहिंजो शादी तुंहिंजो विहांउ तुंहिंजो उथणु तुंहिंजो विहणु तुंहिंजी मौती तुंहिंजी फोटी तुंहिंजी तक़सीम तुंहिंजी विरासत तुंहिंजी मिल्कियत तुंहिंजा माल सभु क़ुर जे बरख़िलाफ़ आहे पोइ तो असांखे मौत कोन ॾिनो वञे तंहिंजे करे तूं कीअं मुहिजत करे असां सां धर्म छो विसारियोसीं अल्लाह ताला तो असांखे विसारियो वारो थी करे मां मालिक बेपरवाह आहियां तोखे विसारियोसीं وكذلك آياتنا فنسيتها असांजो आयत जो वटि आयूं त विसारियो कज़ालिक यौम तुनसा अॼु असां तोखे विसारींदासीं अल्लाह तो वंदियो मशर जे 50,000 साल वारे ॾींहं जो बदिलो पर अॻिते हिसाब जे पोइ जेको अल्लाह ताला असांखे पंहिंजी यादि नसीब करे मुंहिंजा अज़ीज़ो रब ताला जी यादि को अहिड़ो कमु कोन्हे जंहिंमें असां हड़ ख़बर चढ़ी वेही रहूं तव्हां गाॾी में चढ़िया आहियो वञो था पिया पंहिंजी मंज़िल ते सकरन वञणा आहियो हैदराबाद वञणा आहियो पंहिंजे दफ़्तर वञणा आहियो पंहिंजे स्कूल वञणा आहियो दुकान था वञो गाॾी में वेठा अल्लाह खे यादि कंदा वञो ठीकु आहे दोस्त बाबा पंहिंजे हिसाब सां गाॾी में ॻाल्हायो पंहिंजे रब खे यादि कयो अल्लाह तो वफ़त हाणे तूं गाफ़िल आहे तूं मूंखे यादि कयो आहे जॾहिं बि वरी कॾहिं ग़फ़लत थी वञे वरी यादि थो हिकु दफ़ो अल्लाहु अकबर मुंहिंजो रब विसरी वियो आहे वरी हिकु दफ़ो हुनखे ग़फ़लत पंहिंजी महसूसु करे रब खे यादि कयो अल्लाह तो फरमाए तो मूंखे यादि कयो मां तोखे यादि कयो ईअं ई आहे वरी वक़्तु नमाज़ जिते पढ़ी वठो सुबुह असांखे हिकिड़ो इंतज़ारु हूंदो जिते नमाज़ जो वक़्तु थियो असां नमाज़ पढ़ी वठंदासीं पंहिंजे शेड्यूल खे पंहिंजे प्रोग्राम खे नमाज़ जे तरतीब ते घुरिजे हितां हलंदा आहियूं त माण्हुनि खे हलिणो आहे कराची पोइ शेड्यूल ठाहियो त हीअं कंदासीं फलाणी जाइ ते नाश्तो कयूं फलाणी जाइ ते मज़ा थी कंदासीं हिते हीअं कंदासीं हिन दोस्त सां हीअं कंदासीं हुते चांहि पीअंदासीं कराची में हीअं कमु कंदासीं शेड्यूल पंहिंजो ठाहे रब थो त दुनिया जा शेड्यूल वणनि था दुनिया जे मालिक जो शेड्यूल सुठी यादि आहे उन में हिकु कहिड़ी आहे ऐं फरमाए थो मजबूर नथो कयां हिन मोहाली मां हिन मस्जिद में नमाज़ पढ़ां काथे वणाई जो इलत लिया अर्ज़ मस्जिद ऐं मतहुला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फरमाया त अल्लाह ताला मूंखे 6 फ़ज़ीलत ॾिनी फरमाए त अल्लाह सुब्हानहु व तआला मूंखे समूरनि माण्हुनि तां रसूल करे मोकिलियो आहे रब सुब्हानहु व तआला मूंखे क़ुरान मजीद में जेको व्यक्ति मिलियो आहे अल्लाह वहदहु ला शरीक लहू मूंखे ख़ातमुन नबीय्यीन करे मोकिलियो आहे फरमाए त ये ज़मीन पूरी मूंखे मस्जिद जी मिली आहे मुंहिंजी अल्लाह ताला नुसरत फरमाई आहे जो मां दुश्मन को महीने जे पद ते हूंदुमि त अल्लाह ताला मूंखे रोक रखणो आहे मुंहिंजो दुश्मन ते न कंदो आहे ऐं फरमायो त मां
वक्त में वक्त क़यामत जी उम्मत में मुझे कोई मुझी उम्मत होगी तुम्हारी क़यामत की क़यामत नहीं कर होगी और अल्लाह ने फजीलत मांगी या ये फजीलत नबी का ये फजीलत उम्मत किया अल्लाह ताला सा के मजे ने भलाई वाले रास्ते दे हमें तो खत्म करना है पहले सभी साहब के हासिल करने दिला ऐसा मान के अल्लाह के कुरान ने तो जो जरूर का बहुत कुरान से कोई समझ बहुत तो ले सादत की दसा पासे जिंदगी में रही उसी को जान जाता है सके दिमाग पड़ गया है अल्लाह ने रखा है अल्लाह ने रमजान मुबारक से दिन रोजा जो इत्माम करो अल्लाह सुबहान को बस कामयाब तो मुझे काम लिहाज करो रमजान तो पर बात की इज्जत है बस को नियाज को मुखियात के और तो याद करो बस पूरी बात को उन्होंने शुक्र करना बेशुक्र करना जल्दी से दिन आराम फरमाए तो बाकी है कि तो केवल सजवा तो तुमने बेशुक्र करने के अदा दी है को फरमाए तो तुम आसान करना अल्लाह ताला से भलाई नसीब फरमाए कहते करे मानो मुझे थी सके तमाम मुजरिम की अल्लाह याद कृष्ण पर जे अल्लाह तो परवाह न करता था तू नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने उम्मत दिया अगर मैं यहूदी की तो पानी होती है पर लेकिन कपड़े के पली लगी पे कहीं कहीं के टुकड़ का तो ये खला के पली लगी तो चाकू कभी खला के टुकड़ का तो फरमाया तो नबी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सबे पानी कहते हैं ताकि कपड़े के पली लगी पे तो पानी सा धोई ला साफ ताकि खला के पली लगी पे तो के धोई पाक कर सके खान आगे जे करेंगे कि तौबा करनी होती तब से पानी से कहीं भी करना काजी जो कहीं भी तो यार एक को तो कर जी वो कि तौबा करनी है को मतलब आ के तो मुझे बॉडी दला है ये बॉडी से करेंगे तो वो सब को बॉडी लाई हुई तो अल्लाह तो फरमाए आगे तो मजला मुझे गारंटी होती आने तो मजला आधी रात की मजला पके चौड़ा तो मजला पर मां गुनाह के हमारी को रिजा है तो तौबा है अल्लाह तो अल्लाह रसूल जमिया हर गुनाह की जिंदगी का मां जिक्र अकर में अरे समझ दिल बहुत सामा समझ बिल्कुल माने गुनाह को बता रहा मस्जिद का इंसान बता रहा है तो अल्लाह तो लिख रही है कहते तो वो क्या बता रहे हो कि नमाज हदीस शरीफ में तो अल्लाह ताला के बारे में की बुराई सभी तो दे दिया वे जो करेंगे पजेरा मत देनी चाहता है ये फलो में दिया तो क्या मालूम तो तुम्हारा क्या गलाने के लिए गुनाह है याद हाँ तो मालूम पाजे रब साहब सिधाई करें ये तो वो है तरह का जो मासूम का तो अल्लाह पर मुझे सब की गुनाह दिल का अल्लाह और मां समझो तो वहां देख में क्या मामला है क्या मालिक है क्या है वो अल्लाह पर मुझे समझने वाली चीजें मुझे लगा नहीं क्या होगा ये बात का पर मैं दुनिया में ढकी हो मैं हाने बख्शे मैं दुनिया में ढकी हो मैं हाने तो बख्शे मैं कहते करे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया क्या मैं मध्य में कुछ लोग मानो को जो गुनाह करे है बताए तब है गुनाह करे और ये पता है ना गुनाह करे दोस्तों के लिए आवाज बताता है आजकल तो दोस्त बताता है मेरे गुनाह की खबर मानो मीडिया के तक माने गुनाह क्या कुछ नहीं अल्लाह अकबर पूरी कायनात में तो शायद पड़ा है रब ताला तो फरमाए कि कुछ लोग मानो जो मुझे सत्तारी की चादर के ठाड़े ठाड़े और दिमाग को आने तो बना के सच्ची इंसान तो बन गई अल्लाह की बात निकाला अरे अल्लाह ताला तो फरमाए मुझे तो हो जे को ले बात ये अल्लाह की असरफ वाला मुझे उन्हें बात दिखाओ जिन गुनाह है इतना घना कहे जो पार के सब में तो दे ला गुनाह रब ताला तो लाता तू बददुआ तुझी जिंदगी आ ये 40 50 60 70 साल में अल्लाह ताला तुझी जिंदगी महदूद आ ये तो अल्लाह ताला तो ने रहमत अल्लाह तुझा गुनाह बिल्कुल 60 साल जाए 70 साल जाए पर वो जी रहमत आजा वजिया इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ अल्लाह ताला सब गुनाह बख्शेगा इन्नहु हुवल गफूरुर रहीम अल्लाह मुझे वो मोटने की देगा तौबा की देगा आए बच्चे को सुभान ताला फरमाया तो देखो मानसूदी तौबा की आए को वरी अमल साले करण शुरू की बेनमाजी और नमाजी थी कुरान न पढ़ियो कुरान शुरू कई कूड़ गलाई तो हर सब करान शुरू की कूड़ के चले भी दुकानदारी व्यापार में बेईमानी कर दो तौबा की हाने कम से दो थी तारा से सीधी थी भाई जुबान सच्ची थी भाई बोल चाल सीधी थी अमानत सीधी थी अल्लाह तो भगवान को से दोस्ती अगते हले रो कयो दिन गड़िया सही 40 साल कुरान दी जिंदगी हाने तो अल्लाह तो मतलब अगते हम हिकड़ो दी हले एक साल हले या 20 साल हले रब तो कोई को सब गुनाह मां धोई साफ करे ए काम खाली न छडी करोड़न मालिक नहीं ये अल्लाह मेहरबान मानते पर फरमाने के लिए न करे तो अल्लाह तो फरमाए पर तरह इस मुझे बोलने के अल्लाह सुब्हान को मुझे मान जरे मुझे मेरे से देखा मत कि ना किसी रूह से बेदार पे पंजरा पर यार वो जो कंध है मुझे जुर्म खड़ी पहुंचा तो तौबा न कही
अल्लाह वटि जो कंदो हेठि हूंदो थोरो धर्म ॾिठोसीं ॿुधोसीं हाणे हिकिड़ो दफ़ो मोहलत ॾे मोटार असां सिंधी अचूं अल्लाह तो फरमाए त जेकॾहिं चाहियूं त असां हर कंहिंखे ज़रूरी हिदायत ॾियूं हाणे इहा ज़रूरी ॾियण वारी ॻाल्हि आहे तंहिंजे करे मां तोखे आज़ादु चयो तुंहिंजा हथ पेर आज़ादु निमाज़ पढ़ तुंहिंजी मर्ज़ी न पर ॿुधायो मां पढ़ंदे जन्नत ॾींदो मां न पढ़ंदे त जनम ॾींदो मां चयो हो न चयो क़ुर में बिल्कुलु चयो अल्लाह ताला उन वक़्तु मुंहिंजी ॻाल्हि ते तोखे एतबार न आयो हाणे मां तुंहिंजी ॻाल्हि ते एतबार कंदो असां ज़िंदगी हिकिड़ो दफ़ो ॿ दफ़ा थींदी आहे अल्लाह तो फरमाए तो मुझे वादो हो तो मां जिन इंसान मुझा न भरींदो तंहिंजे करे पोइ हाणे ज़ूकू बि मां नसीब लिखा आयो हाज़ा तव्हांखो क़यामत विसरी वई न असां बि तव्हांखे विसारे छॾियो आहे हाणे हमेशह जो अज़ाब छंदो रुगो अल्लाह जी ॻाल्हियुनि ते कोई माण्हू ईमान आणींदा जॾहिं हुननि खे नसीहत कबी आहे त अल्लाह जा सजदे में थी पवंदा इहा आयत आहे सजदे जी अबा वुज़ू हुजे त पोइ सजदो करे छॾियो अल्लाह ताला सजदे करण जी तौफ़ीक़ अता फरमाए फरमाईंदो मुंहिंजा भला रबाना जॾहिं नसीहत कबी त सजदे में पवंदा अल्लाह जी पकाई बयान कंदा मुंहिंजा रब तूं हर ऐब खां पाक आहे ऐं अल्लाह जो हमद कंदा रब हर अज़मत ऐं वॾाई तोखे थी सुणे अल्लाह तो फरमाए उहे अल्लाह जे आलो तकब्बुर न कंदा अब अल्लाह जो क़ुर हमेशह इहो थो चवे जेको निमाज़ नथो पढ़े न इहो रब जी आलो वॾाई थो करे अब तव्हांजे आलो जेकॾहिं को तकब्बुर करे त पसंदि ईंदो आहे दोस्त रब जो पोइ मूंखे पंहिंजो तकब्बुर वारो कीअं पसंदि ईंदो अल्लाह असांखे तवाज़ो नसीब करे वॾे में वॾे आलो रब जे आलो तवाज़ो अथव निमाज़ ऐं जेको निमाज़ थो पढ़े अल्लाह जो माना तूं कामयाबु आहे हदीस शरीफ में तो चए क़यामत जो हिसाब खुलंदो जॾहिं माण्हू जो फाइल खणी ईंदा न मलाइका उन सां गॾु हिकिड़ो आलू खाए हिकिड़ो पुठियां ॿुधंदो आवाज़ निमाज़ अथसि सीधे निमाज़ कोन्हे पर छिकियो ख़बर न हिनखे निमाज़ आहे चयासीं निमाज़ अथसि पर वठी अचो सीधे ॿिया गुनाह घणा अथसि पर ठही पवंदासीं निमाज़ अथसि बाक़ी ठही पवंदासीं निमाज़ एॾी वॾी शइ आहे अल्लाह असांखे निमाज़ पढ़ाई तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह तो फरमाए मुंहिंजा माना भला इहे अथई जो राति जो उथी पवंदा मुंहिंजी मोहबत में बिस्तरो हुननि खे जाइ न ॾींदो हाणे असांखे बिस्तरो नथो छॾे गरम बिस्तरो आहे कीअं छॾियो फजर जी निमाज़ सीउ आहे ॿाहिरि सर्दी आहे केरु निकिरे या मई जून जी गर्मी थींदी एयर कंडीशन थी वेंदी मामा केरु निकिरे ॿाहिरि कांव जी अॻु थी निकिरे गर्मी में अल्लाह तो मथे गर्मी कोन था ॾिजो चवे त जनम जी गर्मी त अञा सत आहे पोइ पोइ बचनो अथव त हिते सॼो ॾेई चोलो फरमाईंदो उन्हनि जा बिस्तरनि खां पासा परे थी वेंदा आहिनि पंहिंजे रब खे सॾींदा आहिनि राति खां आधे राति खां देरि में उमेद में ऐं ख़ौफ़ में ॾिजो हूंदो त मथां पकड़े उमेद हूंदो त यकीन माफ़ कयो अल्लाह तो फरमाए त मुंहिंजी रज़ ॾिनल रिज़्क़ मां ख़र्च कंदा आहिनि हराम में हथ न विझंदा अल्लाह ताला कंहिंखे ख़बर न आहे त अल्लाह ताला उन जे लाइ अखियुनि जो ठार छा रखियो आहे तुंहिंजे अमल जो बदिलो ॾींदोमांइ पर तोखे अॾे छॾींदोमांइ नेकी कंदे त 10 घटि में घटि या अञा वणंदी त 70 कंदोमांसि अञा वणंदी त 700 कंदोमांसि पर अञा तुंहिंजी कीअं त भली हुजे त मां तुंहिंजी हिकिड़ी नेकी ते बेहिसाब अमल कंदे अल्लाह तो फरमाए हिकिड़ो मोमिन जेको असां ते विसार थो करे असांखे मञे थो त मन कान फासिक आहे ॿियो नथो मञे इहे ॿई हिक जहिड़ा थींदा अब कड़ा घोड़ो हिक जहिड़ा थींदा छा फर्म बरदार बि फरमान हिक जहिड़ा थींदा अछो कारो हिक जहिड़ा थींदा छा रोशनी ॿुधा हिक जहिड़ी थींदी छा सवाल ई पैदा न आहे अल्लाह तो फरमाए थो फर्म बरदार बि फरमान हिक जहिड़ा कीअं थींदा अमल लज़ीना आमनू फरमाए जेके फर्म बरदार आहिनि ऐं जेके चङा कम था कनि उन्हनि जे लाइ जन्नत आहे रहण जो भाउ उन जे अमल जी महिमानी आहे ऐं अल्लाह ताला जेके गुनाह कंदा उन्हनि जी जाइ जहन्नम जॾहिं बि निकिरण जो इरादो कंदा त वरी मोटाए उन में छॾींदासीं उहे चइबो त अज़ाब चङो जंहिंखे तव्हां पूरो कंदा सम्झाइण छा बाबा दोस्त दड़को जन्नत दिलासो छॾ उन्हनि जी ॻाल्हियुनि खे ईअं चवंदा हुओ न अॼु हाणे चङो त ख़बर पए अल्लाह तो फरमाए थो असां हिनखे सुधारण जे लाइ कॾहिं कॾहिं दुनिया में थोरी तकलीफ़ ॾींदा हुआसीं कॾहिं बीमारी कॾहिं ॾुख कॾहिं भुख कॾहिं तकलीफ़ूं थींदो आहे कॾहिं कॾहिं माण्हू खे बीमारी थी वञे हिकिड़ो भला हूंदो ज़िंदगीअ निमाज़ जे लाइ न आयो मस्जिद में अचानक मस्जिद बीठो आहे टोपी मथे में मस्जिद में वेठो आहे सभु माण्हू हैरानी में करे सघनि जमात वारा मस्जिद वारा अरे बाबा ख़ैर में आयो आहे हाणे दुआ कयो बीमारी थी वई वियासीं हुन टेस्ट करे या डॉक्टर जो कैंसर जी दुकान साईं दुआ कयो त अल्लाह ताला सफ़ा छा थी रब जो क़ुर तुंहिंजे लाइ का हैसियत न रखे रुगो डॉक्टर जो कैंसर जो दुकान आहे त मस्जिद में पहिरीं से मौत ॾिजे अल्लाह तो फरमाए हिते बि करे ठही आहे त ठहियो मां माफ़ कंदो कॾहिं कॾहिं मां चूंडी इन कारण थो आहियां त मन न मन तूं मुंहिंजे पासे न हुजे दुकान जे अॼु बि सुधरी वई अल्लाह तो वरी मुबारक ॾींदा अल्लाह तो फरमाए त असां हिनखे चूंडी हणंदा आहियूं थोरी वॾे अज़ाब खां अॻु में थोरी नंढड़ी अज़ाब अची त मन न मन वापसि अचनि पर हिन खां वधीक केरु ज़ालिम आहे जेके नसीहतूं करे हिदायतूं करे को बि मुंहुं मोड़े अल्लाह तो अहिड़ा ॾोहारे असां भलो वठंदासीं
अल्लाह सां मूसा अलैहिस्सलाम खे किताब ॾिनोसीं तंहिंजे करे इन क़ौम तूं कॾहिं बि शक में न वञा। असां तौरात खे बनी इसराईल जे लाइ हिदायत जो किताब कयोसीं। उन्हनि को अॻवान हा जेके उन्हनि खे सम्झाईंदा हुआ ऐं जॾहिं सबुर कंदा हुआ ऐं अल्लाह जे आयत ते यकीन कंदा हुआ। क़यामत जे ॾींहुं फ़ैसिलो थींदो उन्हनि जे विच में, हिकिड़ा वञनि पिया हिकिड़ा न पिया वञनि। अल्लाह तो उते मुंहिंजो फ़ैसिलो सरासर ॿाहिरि हूंदो हो। नूह अलैहिस्सलाम जी क़ौम न वञो, ॿिए ख़तमु कर। मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम न वञो, फरमाई त करे हिकिड़े ॾींहुं शिकिलियूं मटाए, हिकिड़े खे सूअर बांदर करे छॾ ऐं हिकिड़े खे बचाए छॾ। वञनि पिया उन्हनि खे बचाए छॾियोसीं, जेके न पिया वञनि उन्हनि जी शिकिलियूं मटाए छॾिया। माण्हुनि जी शिकिल मटी वञी, बांदर ऐं सूअर जी शिकिल थी वञी। अल्लाह तो फरमाए क़ुरान जे लिखे पियो फरमाए तंहिंजे करे असां फ़ैसिलो तकिड़ो कंदा आहियूं जेको वञे। पर हाणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत खे हिन शाबान जे महीने में नबी साईं दुआ घुरी साईं मुंहिंजी उम्मत खे ईअं अज़ाब न ॾियां, अल्लाह मूंखे ॾे मोहलत ॾे। पर फरमाए सोना तोसां वाइदो आहे मरंदे महिल ताईं मोहलत ॾे, तौबा कयो अचे। पर मां हिकिड़ो दफ़ो चवंदा असां वटि केतिरा माण्हुनि खे इहो दिमाग़ में भूत हूंदो आहे अञा जवान आहियां क़ुरान थींदो त पोइ तौबा कयो। अल्लाह अकबर। असां जवान जा लाश खाधे ते ॾिठा अथव वो कंहिं मोहलत ॾिनी हिनखे सफ़ा अचानक वेठी वञे, टका थी वियो, ख़तमु थी वियो। वञनि पिया पंहिंजे ग़फ़लत में धुप में। हाणे ॿियो त चङो पर गाॾियुनि में बि अॼुकल्ह फिल्म नाच ऐं रंडियूं वारा ॾाढी सलाह